ख़बर आहे कंडियारो खां। कंडियारो लॻ बखरी दरगाह गादी नशीन सैयद ज़ैनुल आबिदीन शाह राशिदी जे मरहूम पुट सैयद गौस अली शाह राशिदी जे रूह खे साले सवाब पहुचाइण लाइ दरूद व सलात सलाम जो जलसो मुनक़िद करायो वियो, जंहिं में आलमनि सगोरन हाफ़िज़ कराम सादात सियासी समाजी इलाइक़े वासियुनि अक़ीदतमंदनि जे हज़ारनि जी तादाद में शिरकत। अक़ीदतमंदनि आलमनि सगोरा हाफ़िज़ कराम पिणु दरूद ख़त्मा पिणु मरहूम सैयद गौस अली शाह राशिदी खे साले सवाब पहुचाइण लाइ लख सलवात सलाम पेश कया। ख़ुसूसी शिरकत सैयद यासिर राशिदी, नओं लाड़काणो दरगाह लोड़ी शरीफ़, साहिबज़ादा साईं अली मुर्तज़ा, मुफ्ती फ़िदा हुसैन जरवार, सैयद आमिर अली शाह ऐं सिंध जे कुंड किड़छमा राशिदी सादातनि पिणु शिरकत कई। ख़ुसूसी पंहिंजे पाकिस्तान मुल्क ख़ुसूसन सिंध लाइ घुरी वई ऐं साहिबज़ादा सैयद नसीबुल्लाह शाह राशिदी पिणु दुआ घुरी। दरगाह गादी नशीन सैयद ज़ैनुल आबिदीन शाह राशिदी पंहिंजे नौजवान पुट जे रूह खे साले सवाब पहुचाइण लाइ लख सलात सलाम दरूद बख़्शिया विया। आख़िरी में नंगर याम ग़रीबनि, मिस्किननि ऐं मुसाफ़िरनि अक़ीदतमंदनि खे खारायो वियो।